अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब अॼोकी वीडियो जेका आहे तमामु अजीब आहे, वो इन करे जो अॼु अहिड़ी एप्लीकेशन हिकिड़ी खणी आयो आहियां तव्हांजे लाइ जेका तव्हां शायदि उन खां पहिरीं ॿुधी हुजे या न ॿुधी हुजे, पर हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे। इन करे जो इन जी ज़रूरत कॾहिं कॾहिं ज़रूरु पवंदी आहे। हाणे जनाब उहा एप्लीकेशन आहे, जीअं अॻे असां कंहिं शइ खे आईनू या शीशे जी ज़रूरत पवंदी आहे चहिरो ॾिसण जे लाइ। हाणे मोबाइल में तव्हां कीअं चहिरो ॾिसी पंहिंजो पाण खे संवारे सघो था, चहिरो खे ॾिसी सघो था। मतिलबु किथे अगरि तव्हां कंहिं पार्टी में आयो, हुते जेकॾहिं मिरर जी सहूलियत मौजूदु न आहे या मौजूदु न आहे, त तव्हां पंहिंजे मोबाइल खे एज़ ए मिरर इस्तेमालु कंदो, एज़ ए शीशो, एज़ ए आईनो इस्तेमालु कंदो। ऐं उन सां तव्हांखे ईअं थींदो जो कंहिं दावत में जेकॾहिं मौजूदु आहियो, एज़ ए मिरर इस्तेमालु करियो था, कंघी वग़ैरह ॾियो था, या पंहिंजो पाण खे संवारण जे लाइ, पंहिंजे चहिरे जो इहे साफ़ु करण जे लाइ जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करियो था, त एज़ ए मोबाइल खे इस्तेमालु करे सघो था। इन एप्लीकेशन जो हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन जो तव्हांखे रिव्यू ॾींदुसि ऐं उन एप्लीकेशन जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं जेकॾहिं तव्हां इहो सम्झणु ऐं ॾिसणु चाहियो था त तव्हांखे इहा वीडियो आख़िर ताईं ॾिसणी पवंदी। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां इहा ई रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक कजो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो पहुचंदी ऐं उनखे ॾिसी तव्हां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, ऐं को सुवाल आहे त उहो पुछी सघो था। त जनाब अॼोकी एप्लीकेशन जी तरफ़ हलूं था। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त मोबाइल खे एज़ ए मिरर, एज़ ए आईनो, एज़ ए शीशो कीअं इस्तेमालु करे सघो था। सपोज़ कयो कंहिं दावत में तव्हां वञो पिया ऐं तव्हांखे इहो पंहिंजे चहिरे खे ॾिसणो आहे, त शायदि मिटी वग़ैरह त कोन्हे, या पंहिंजा वार ठाहिणा आहिनि, त तव्हां पंहिंजे मोबाइल खे एज़ ए शीशो इस्तेमालु करे इहे सभु कमु करे सघो था। उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, उन खे तव्हांखे डाउनलोड करणी पवंदी। प्ले स्टोर में तव्हांखे आराम सां मिली वेंदी। प्ले स्टोर में वञी जेकॾहिं तव्हीं इन खे सर्च कंदो, सर्च बार में सिर्फ़ु तव्हांखे लिखणो पवंदो मिरर। इहो ॾिसी सघो था, मिरर जेको मथे आहे, हिन खोड़ सारियूं एप्लीकेशनूं तव्हांखे मिली वेंदियूं जंहिंखे तव्हां यूज़ करे सघो था। खोड़ सारियूं एप्लीकेशन हिते मौजूदु आहिनि। इन मां कंहिंखे बि डाउनलोड तव्हां करे सघो था। खोड़ सारियूं आहिनि, पर मूं जेका एप्लीकेशन तव्हांजे लाइ डाउनलोड कई आहे उन जे बारे में तव्हांखे रिव्यू ॾींदुसि। हीअ हिकिड़ी मिरर आहे जंहिंखे तव्हां ॾिसी सघो था। इन तरह जो आइकॉन ईंदो, उनखे डाउनलोड कजो ऐं उन खां पोइ इनखे क्लिक कंदव त हिन जी हिकिड़ी रोशनी वधी वेंदी ऐं तव्हांखे तव्हांजो ई चहिरो ॾेखारींदो। हाणे हींअर त आउं रिकॉर्डिंग कयां पियो, इन करे मुंहिंजो चहिरो तव्हांखे ॾेखारे पियो। मुंहिंजो चहिरो तव्हां ॾिसी सघो था ऐं उन खां पोइ तव्हां उन में पंहिंजो चहिरो ॾिसी करे पंहिंजे चहिरे खे साफ़ बि करे सघो था, कंघी बि ॾेई सघो था। मक़सदु एज़ ए शीशे तव्हां हिन खे इस्तेमालु करे सघो था। हाणे हिन में ऑप्शन खोड़ सारा आहिनि। इनखे पंहिंजे चहिरे खे जेकॾहिं ज़ूम करे ॾिसणु चाहियो था, त उन जे लाइ ज़ूमिंग जो हिकिड़ो ही साइड में मौजूदु आहे। इनखे जीअं ई मथे कंदव त तव्हांजो चहिरो ज़ूम थींदो ऐं हिते जेकॾहिं हिनखे ऑन कंदव त हीउ ॾिसी सघो था, हिते तव्हांखे वधीक हिनखे रोशन करे ॾेखारींदो। पर जेकॾहिं हिनखे ऑफ कंदव त तव्हां हिनखे करे सघो था ऐं इनखे जेकॾहिं थोरो वधीक कंदव त तव्हांखे रोशनी में ॾेखारींदो ऐं रोशनी बि वधाए सघो था। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजो फ़ोटो जेकॾहिं हिन में कढणु चाहियो था, त उनखे क्लिक पासे में जेको कैमरा जो ऑप्शन आहे, इनखे क्लिक करे हिते फ़ोटो कढी सघो था। ऐं फ़ोटो कढण खां पोइ तव्हां खां पुछंदो त हिनखे तव्हां सेव करणु चाहियो था या शेयर करणु चाहियो था। हीअ साइड में जेको आहे शेयर जो सेव करण जो ऑप्शन आहे, ऐं जीअं ई कंदव त हीउ सेव थी वियो आहे। ऐं जे शेयर कंदव त तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन ॾींदो। हिन में तव्हां शेयर बि करे सघो था। हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे, नंढी एप्लीकेशन आहे। इनखे तव्हां ज़रूरु हिकिड़ो दफ़ो ट्राई कजो। मिरर जे नाले सां आहे। जेकॾहिं मोबाइल खे तव्हां मिरर जे तौर ते इस्तेमालु करणु चाहियो था, त हीअ सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें तव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो थी सघे थो। जनाब हीअ हिकिड़ी नंढी शइ मुंहिंजे मग़ज़ में आई हुई, जेका मूं सोची तव्हां ताईं पहुचायां ऐं उमेदु आहे तव्हांखे इहा पसंदि आई हूंदी। हाणे विधे मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ऐं
हाँ मुझे वीडियोस के लाइक ऐं शेयर करण न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुझा वीडियोस कीअं पिया लॻनि, को सवाल है तो वो भी पूछी सको था। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।